अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं शाद कोसो हमारी सीरियल शाद कोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। आज दोस्तों ज़बरदस्त तक नए ड्रामे जी अज अपडेट ॾियूं था। यकीन मानियो अज ज़बरदस्त मूं अपडेट आंदी है। न चंडग्रहण, न पत्थर दिल, न हवेली, न दोलाब, न पंहिंजनि जा गद्दार, न अमदू तुंहिंजी लय। ही ॿियो ड्रामो आहे, ही ॿियो हिकु सीरियल ड्रामो आहे। इन जे बारे में अज ज़बरदस्त तक अपडेट ॾियण वारो आहियां। यकीन मानियो इंशाअल्लाह तव्हां जॾहिं हीअ ॻाल्हि मुंहिंजी ॿुधो सुकून सां गौर सां ऐं तव्हांखे ख़ुशी थींदी त हिकु ॿिए ड्रामे जी बि एंट्री थी वई आहे इन्हनि ड्रामनि जे विच में। हाणे उहो ड्रामो कहिड़ो आहे, छा जागीर आहे? जागीर बि न आहे, अञा ॿी आहे। सिर्फ़ु हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो तव्हां। अॼु तव्हांखे ज़बरदस्त मां अपडेट्स करण वारो आहियां। दोस्तों, वीडियो स्टार्ट करण खां पहिरियां नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि, हिन वीडियो खे लाइक कयो यार, महिरबानी कयो। लाइक तव्हांजा सफ़ा कोन था अचनि, लाइक कयो। जे सब्सक्राइब न कयूं वेठा हो, नवां सब्सक्राइबर आहियो, सब्सक्राइब मथां करे बेल आइकन खे आल ते करे छॾियो, जीअं हर वक़्तु वीडियो तव्हांखे बर वक़्तु मिलंदी रहे। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़, जेका अॼु जी अपडेट आहे। दोस्तों, तव्हांखे यादि हूंदो मां हर वीडियो में तव्हांखे इहो बि चवंदो आहियां, कुझु नवां ड्रामा लिखिया पिया वञनि ऐं नवें ड्रामे जी जेका न तयारी कई पई वञे, उन्हनि जा नाला अञा ज़ाहिर न आहिनि थिया, अनाउंस न आहिनि थिया। तमामु जल्द उहे तव्हांजे साम्हूं मां पेश कंदुसि। तव्हांखे यादि हूंदो जे मुंहिंजा पुराणा सब्सक्राइबर आहियो, तव्हां हर वीडियो जी मुंहिंजी ॾिसो था, तव्हां हर वीडियो में मां इहा ॻाल्हि कंदो आहियां। यकीन मानियो अॼु काफ़ी अरसे खां वठी कम से कम हफ़्तो ॾेढ थी वियो हुयो हिन ड्रामे जी मूंखे मालूमात हुई, लेकिन पकी सबूती न पई मिले, पको हिन जी मतिलबु अपडेट न पई मिले त डायरेक्टर केरु आहे ऐं कंहिंजी डायरेक्शन में हीउ ड्रामो तयारु कयो पियो वञे। जॾहिं मूंखे पक मां जो थिए त पोइ मां दोस्तनि खे ॿुधायां ऐं पकी अपडेट ॾियां ऐं ग़लति ऐं कूड़ी सूड़ी ऐं ईअं अपडेट न ॾियां कंहिंखे, कंहिंजे ड्रामे जो रिव्यू न कयां। अॼु जॾहिं मूंखे दिलि जाइ थी वई ऐं मां अॼु भला तव्हां सां शेयर कयां। बक़ाया मुख़्तलिफ़ चैनलनि ते मां इहा अपडेट ॾेई बि छॾी आहे, थी सघे थो तव्हां उते ॿुधी हुजे, लेकिन मेन चैनल त मुंहिंजो हीअ आहे। मेन चैनल ते त मां जेको आहे हिकु ॾींहुं अॻिना पोइना अपडेट ज़रूरु थींदी आहे। जेका ॿिया चैनल आहिनि मुख़्तलिफ़ मुंहिंजा, उन्हनि ते तमामु जल्द मां कोशिशि कंदो आहियां, अपडेट ॾेई छॾींदो आहियां। ऐं हिन ते बि टाइम सां मिलंदी आहे, हिन ते वरी तफ़सील सां अपडेट ॿुधाईंदो आहियां। हो त नंढिड़ो वीडियो हूंदो आहे 1-2 मिंट जो, हिते वॾे वीडियो में पूरी मालूमात ऐं तफ़सील सां ऐं अगरि हू हाईलाइट हूंदो आहे त हीअ पूरी फिल्म हूंदी आहे। हिते तव्हां ईअं सम्झो, तव्हांखे तकड़ हुजे त ओॾे वञी हाईलाइट ॾिसो उन चैनलनि ते। बक़ाया जेका मुख़्तलिफ़ चैनल हलाए रहिया आहियूं, कमु करे रहिया आहियूं असां, ऐं उहो शॉर्ट वीडियो इन लाइ रखंदा आहियूं जेके तकड़ वारो माण्हू हूंदो आहे उते आराम सां ॾिसी 2 मिंट में 1.5 मिंट में सम्झी वेंदो, ॻाल्हि हली वेंदो। ऐं जंहिंखे पूरी तफ़सील ड्रामे जी खपे हो हिन मेन चैनल ते ईंदो आहे। तव्हां ईअं न मतां सोचो त हिन खे सब्सक्राइब कया हुननि खे छॾे ॾियो, न न न, हुते तव्हांखे तकड़ में अपडेट मिली वेंदी मुंहिंजी। ऐं तफ़सील अगरि तव्हांखे ॾिसणी हुजे पोइ हिन चैनल ते हलिया ईंदा कयो ऐं उहा अपडेट बि ॾिसंदा कयो। पूरी लाइक सब्सक्राइब उन्हनि खे बि कंदा कयो। उहा तव्हांजो ई फ़ाइदो आहे। कॾहिं तव्हां वटि टाइम घटि आहे त हुन खे ॾिसी वठंदो, यकदमि मिंट में तव्हांखे अपडेट मिली वई ऐं तफ़सील सां वेही करे वरी हिन वीडियो खे ॾिसो, पूरी तफ़सील तव्हांखे ड्रामनि जी सभिनी जी हिन में मिली वेंदी। दोस्तों, उहो ड्रामो यकीनन तव्हां नालो किथे न किथे ॿुधो हूंदो, ॾिठो हूंदो। मुंहिंजे ख़्याल में काफ़ी चैनल आहिनि उन खे अञा नाहे खयो। जेसीं ताईं कंहिं ड्रामे खे मां न खणंदो आहियां तेसीं ताईं ॿिया चैनल वारा न खणंदा। हिकु अधु कंहिं चैनल वारे मथां उन खे ज़ाहिर कयो हुजे, जहिड़े बि ड्रामे खे मां स्टार्ट कंदो आहियां ॿुधाईंदो आहियां त पोइ सभई चैनल वारा उन जी अपडेट ॾियणु शुरू थी वेंदा आहिनि। जीअं दोलाब जी मां ॾिनी अपडेट्स, हवेली जी मां ॾिनी हुई, चंडग्रहण जी तव्हांखे अपडेट मां ॾिनी हुई, जागीर जी अपडेट, पंहिंजनि जा गद्दार, ऐं इन खां पोइ ॿिया चैनल वारा बि स्टार्ट थी विया अपडेट ॾियणु। बहरहाल हीअ अॼु मां नालो खणां थो, ॾिसजो तव्हां ॿियनि चैनलनि ते बि तव्हांखे अपडेट मिलणु शुरू थी वेंदी। दोस्तों, हीअ सीरियस ड्रामो आहे। हिकिड़े ड्रामे खे सॉफ्ट सीरियल चवंदा आहिनि, ॿिए खे सीरियल चवंदा आहिनि, ॿिए खे सीरियस चवंदा आहिनि। दोस्तों, हिकिड़ी चवंदा आहिनि न सीरियस आई आहे या सीज़न चवंदा आहिनि, हीअ सीज़न 2 आहे। इन जो नालो आहे गुनाह। जी हाँ दोस्तों, इन ड्रामे जो नालो आहे गुनाह। ही सीज़न 2 आहे, सीरियस ड्रामो आहे, यानी सीरियल सम्झो तव्हां, सीरियल ड्रामो आहे ऐं गुनाह नालो आहे। ऐं सीज़न 2 इन जी शूट कई पई वञे। इन जा जेको दोस्तों मां मुख़्तलिफ़ जेको आहे तव्हांखे इन जी पूरी अॼु अपडेट ॾियां थो। दोस्तों, इहो सईदाबाद में शूट कयो पियो वञे ऐं इन जो जेको डायरेक्टर आहे आदिल साहब आहे। यंग असां वांगुरु तव्हां वांगुरु यंग नौजवान आहे, पंहिंजी वॾी महिनत करे रहियो आहे, कड़ी गर्मी में, कड़ी धूप में। ऐं उन सां गॾु मजू लाड़ बि उनजो साथ ॾेई रहियो आहे। मजू लाड़ बि वॾी जेको आहे पंहिंजी महिनत करे रहियो आहे। नाले वारो अदाकार आहे, सिंध जो शहनशाह अदाकार आहे मजू लाड़, तव्हांखे ख़बर आहे हुनजी।
पर उनजो किरदारु जेको हूंदो आहे न हर ड्रामे में उहो मूंखे नाहे वणंदो। थी सघे थो तव्हांखे वणंदो आहे या न, ख़ुदा खे ख़बर। अदाकार भलो आहे, किरदारु भलो न खणंदो आहे। थी सघे थो उहो किरदारु इन ते फिट वेंदो आहे, इन जे करे मजू खे अहिड़ो किरदारु ॾिनो वेंदो आहे। बाक़ी अञा ताईं जेको गुनाह ड्रामे में मजू जो किरदारु कहिड़ो आहे अञा पूरो ज़ाहिर न आहे थियो। ऐं इन सां गॾु जेका 2 कैमरामैन आहिनि इहे बि वॾा तजर्बेकार कैमरामैन आहिनि, बहितरीनु कैमरामैन उन सां गॾु कमु करे रहिया आहिनि। ऐं हीउ ड्रामो जेको आहे KTN वारनि जो आहे। जी हाँ दोस्तों, KTN वारनि जी प्रोडक्शन में ड्रामो अचे थो, था घटि ड्रामो त न हूंदो। KTN पुराणो चैनल आहे, ॼातल सुञातल चैनल आहे, जो हर नंढे वॾे खे KTN। हाणे सोशल मीडिया दौरु अची वियो आहे त ॿिया हज़ारे चैनल अची विया आहिनि, लेकिन जॾहिं TV जो दौरु हूंदो त KTN जो ॾाढो नालो हूंदो हुयो। हाणे कुझु अरसो खां थोरो पोइना थियो आहे। बहरहाल हवेली ड्रामे इन खे वरी मथे आंदो आहे। मंज़ूर दानिश साहिबु उहो डायरेक्टर आहे जंहिं ड्रामे में हथु विधो आहे, जंहिं चैनल खे उहो मथे निकिरी ईंदो आहे। सिंध TV अॻे कोई न सुञाणंदो हुयो। जॾहिं हरियाणी ड्रामो जेको आहे डायरेक्शन हवेली में मंज़ूर दानिश कयो हरियाणी में, त सिंध TV वॾो नालो निकिरी वियो। वरी हाणे KTN ते वियो आहे मंज़ूर दानिश साहिबु, वरी नालो हिनजो बि ॾिसजो हाणे केतिरो मथे थी आयो आहे। बहरहाल गुनाह ड्रामो दोस्तों ऐं ॿिया अदाकार जेका आहिनि उन्हनि जा नाला अञा सही तरह ज़ाहिर न आहिनि थिया, अनाउंस न आहिनि कया विया। मुंहिंजी कोशिशि आहे, मां लॻो पियो आहे रिसर्च में, जीअं जीअं उन्हनि जा नाला ज़ाहिर थींदा वेंदा उहे बि तव्हां सां शेयर कंदासीं। ऐं मां कोशिशि कंदुसि गुनाह जी सॼी अपडेट तव्हां सां शेयर करे छॾियां। जीअं मां पंहिंजनि जे गदार जी पूरी लिस्ट अदाकारनि जी मां तव्हां सां पढ़ी करे ॿुधाई हुई, ऐं दुलाब ड्रामे जा कहिड़ा अदाकार आहिनि उन्हनि जी पूरी लिस्ट मां कढी करे तव्हांखे ॿुधाई। हीअ अदाकार आहिनि, हिन जो हे किरदारु आहे, हिन जो हे किरदारु आहे। तव्हांखे यादि हूंदो, जे नवां आहियो तव्हां तव्हांखे ख़बर न हुजे, जेका पुराणा सब्सक्राइबर आहिनि मुंहिंजा उन्हनि खे यादि आहे, उहे वीडियोज़ हेठि पिया आहिनि मुंहिंजा। पहिरीं जेका दुलाब मां स्टार्ट कई उते चेक करे सघो था वञी। पहिरें या ॿिए 3 वीडियो में दुलाब जे में मूं अपडेट ॾेई छॾी हुई। जेको बि ड्रामा रिव्यू कंदा आहियूं असां उन खे पूरो मां उन खे डॿे वांगुरु खड़काए ख़ाली करे चेक करे सॼी अपडेट ॾेई पोइ ड्रामे में मां हथु पटींदो आहियां, जीअं दोस्तनि खे, मुंहिंजे ऑडियंस खे, मुंहिंजे फॉलोअरनि खे, सब्सक्राइबरनि खे पूरी अपडेट मिले। कॾहिं बि हू मायूस असांजे चैनल खां न थियनि ऐं उनखे हर अपडेट बर वक़्तु मिलंदी रहे। हाणे गुनाह जी बि हर अपडेट बर वक़्तु ऐं हिकु अपडेट तव्हां सां शेयर कंदुसि। अॼु तव्हांजे लाइ हीअ ख़ुशख़बरी हुई, ऐं ख़ुशख़बरी जेको आहे तव्हां ॿुधी। मुंहिंजे ख़्याल में दोस्तों हाणे पत्थर दिलि ख़तमु थियण वारो आहे, जागीर ड्रामो हलंदो, ऐं वरी इहो जेको सईदाबाद में शूट कयो वेंदो गुनाह ड्रामो इहो हलंदो। मतां अॻिते हली गुलाम सिंह ड्रामो जीअं ख़तमु थिए, पर हिकु ॿिए जाइ ते हलाईंदा वेंदा अहिड़े हिसाब सां ड्रामो मूंखे भलो लॻे थो। सईदाबाद जा ख़ूबसूरत लोकेशन आहिनि दोस्तों, सईदाबाद बि बहितरीनु इलाइक़ो आहे दोस्तों। हाणे तव्हांजा कमेंट शामिलु कंदा हलूं, जेका बि तव्हांजा कमेंट आया आहिनि सुठा बहितरीनु कमेंट उहे बि शामिलु कयूं, पोइ अॻिते ॻाल्हि खे वधायूं था। जेका ॿी ॻाल्हि आहे उहा बि मां तव्हां सां शेयर कंदुसि। पहिरियों तव्हां दोस्तनि जा कमेंट शामिलु करे वठां, जीअं तव्हांजा कमेंट मिस न थी वञनि। तव्हां बि इंतज़ार में हूंदो त असांजो कमेंट भाउ कॾहिं पढ़ंदो, उनजो जवाबु कॾहिं ॾींदो। हाणे तव्हांजो मां कमेंट पढ़ियां थो, हाणे ई तव्हांखे जवाबु ॾियां थो। जेको बि तव्हांजो सुवालु हूंदो, ॿियूं मोबाइल में पियो आहे हीअ कमेंट स्क्रीनशॉट में, इहे सभु पढ़ी दोस्तों मां तव्हांखे ॿुधायां थो पियो। दोस्तों पहिरियों कमेंट अज़ीम भाउ लिखियो आहे, अज़ीम मांधरो, हाय ऐं दिलि मोकिलिया अथई, अदा वॾियूं महिरबानियूं कमेंट सेक्शन में। असगर थी पोइ दिलि मोकिलिया आहिनि, महिरबानियूं। मोहम्मद उमर लिखियो आहे, शहर ज़िंदगी में कितनी क़िस्त हैं, महिरबानी करे बताओ। चए थो ज़हर ज़िंदगी ड्रामे में टोटल केतिरियूं क़िस्तूं आहिनि। अदा ज़हर ज़िंदगी ड्रामो त ख़तमु थी चुको आहे, उहो त पुराणो ड्रामो आहे, ऐं उन ड्रामे जूं क़िस्तूं मुंहिंजे ख़्याल में 383 ते ख़तमु थियो हुयो, 82 अलाए 83 ते ज़हर ज़िंदगी। नवीद दर्स कमेंट कयो आहे, दिलि मोकिलिया अथई, अदा वॾियूं महिरबानियूं, मौला ख़ुशि रखे तव्हांखे। ऐं असगर थीबो साहिबु लिखियो आहे, अलाह पाक हमेशह तव्हां ऐं तव्हांजी नंढड़े पुट खे ख़ुशि आबाद सदाईं सलामत रखे, अदा वॾियूं महिरबानियूं। पोइ वीडियो में मुंहिंजो पुटु अची वियो, वीडियो में उहो मूं शामिलु कयो हुयो, अची वियो अचानक। अदा वॾियूं दुआ ॾियण जी वॾियूं महिरबानियूं, मौला तव्हांखे बि ख़ुशि रखे। ऐं ॿियो लिखियो अथई, अदा माण्हू कमेंटनि करण तां तव्हांखे कमेंट करण तां नाराज़ थियनि पिया, जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त तव्हां बि मुंहिंजी कमेंटनि तां नाराज़ थियो था त मां ॿी हथ ॿधी माज़रत कयां थो। न अदा इहो असगर थी वियो साहिबु, मां नाराज़ न थियो आहियां जानी। ॿिए भाऊ लिखियो हुयो कमेंट, उहो मां पढ़ियो हुयो हिते, मां ख़बर न हुई, मां पढ़ी हुयुमि पोइ नोट कयुमि, अहिड़ी का ॻाल्हि न, मां कॾहिं बि नाराज़ न थियो आहियां। मूंखे ख़ुशी थींदी आहे तव्हां सुवालु कंदा, मां हुनजो जवाबु ॾियण जे लाइ मां ख़ुशि थींदो आहियां त जेतिरी मूं वटि मालूमात आहे मां ॿिनि खे ज़रूरु ॿिनि ताईं पुॼायां। मां नाराज़ नथो थियां, तव्हां कमेंट कंदा रहो, पंहिंजा जेको बि तव्हांजो सुवालु जवाबु हुजे कंदा रहो, अहिड़ी का ॻाल्हि न आहे अदा।
ऐं दिलि बि मोकिलिया तव्हां मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। ऐं मुनीर अहमद दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। ख़ालिद भाई दिलि मोकिलिया आहिनि, गिफ्ट मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। ऐं असगर थिबो साहब वरी दिलि मोकिलिया आहिनि, महिरबानियूं। ऐं अब्दुल रऊफ़ लिखियो आहे, अदा छा हाल आहे प्यारा भाउ, माज़रत सां चवां थो त अदा तव्हां कमेंट जो मुकमिल जवाबु नथा ॾियो, अलाए असांजे कमेंटनि जो छो नथा जवाबु ॾियो भाउ मिठा, नाराज़ बि न थिजां। जेके कमेंटियूं मां कल्ह कयूं हुयूं उन कमेंटनि जो जवाबु न ॾिनो अथई। जेकॾहिं असांजो हीउ मैसेज तव्हांखे ॾुखियो लॻो आहे हुजे त अलाए माज़रत, चङो ख़ुदा हाफ़िज़, दुआउनि में यादि। अदा दुआउनि में यादि अहिड़ी का ॻाल्हि न आहे। अब्दुल रऊफ़ भाउ कमेंट मां सभु शामिलु कंदो आहियां जेको तव्हां कल्ह कमेंट कयो। थी सघे थो जेकी ॿी मुंहिंजी वीडियो आई हुजे उन में तव्हांजो उहो कमेंट शामिलु थियो हूंदो। हिकु न ॿी वीडियो में शामिलु अॻियां पोइ कमेंट थींदा आहिनि। छाजे करे हिते जेका असां वटि देरि मदेरि हेॾो होॾे कमेंट जेका असां लिखंदा आहियूं, स्क्रीनशॉट कढंदा आहियूं, ॻोल्हींदा आहियूं तव्हांजा कमेंट, ऐं जेका साम्हूं ईंदा वेंदा आहिनि मां स्क्रीनशॉट कढी रखंदो वेंदो आहियां। घणो कर जेकी ॿी वीडियो बाद में आई आहे उन में तव्हांखे जवाबु मिली वियो हूंदो तव्हांजे कमेंट जो। जे न मिलियो आहे त मां हुनजी माज़रत चवां थो। थी सघे थो हेॾे होॾे उहो तव्हांजो उन कमेंट असांजो थी वियो हुजे, मिस थी वियो हुजे, ख़ुदा थो ॼाणे, नाराज़ न थिजो अब्दुल रऊफ़ भाउ, वॾियूं महिरबानियूं। ऐं अॻिते जेका ॿिया कमेंट ॾिसां ॿिया जे आया आहिनि त उहो बि मां ज़रूरु शामिलु कंदुसि। मां ॻोल्हे दोस्तो तव्हांजा कमेंट शामिलु कंदो आहियां। मुंहिंजी इहा कोशिशि हूंदी आहे कोई बि कंहिं दोस्त जो कमेंट मिस न थिए। ऐं अरबेलो अली दिलि मोकिलिया आहिनि, हाय लिखियो अथई, ओके लिखियो अथई, अदा वॾियूं महिरबानियूं। दोस्तो इहे हुया अॼु जा कमेंट जेका मूं शामिलु कया तव्हांजा, ऐं उमेदु आहे तव्हांखे जवाबु मिली वियो हूंदो। ऐं जे तव्हांखे जवाबु मिली वियो आहे मुंहिंजे कमेंट सेक्शन मां ऐं तव्हां जेका मुतमइन थिया आहियो त वॾियूं महिरबानियूं। मां कंहिंजे बि कमेंट में नाराज़ न आहियां थींदो। जेका बि सुठा दोस्त आहिनि पंहिंजा कमेंट कंदा रहनि, जारी रखनि इन ॻाल्हि खे। इनशाअल्लाह हर वीडियो में शामिलु थींदा रहंदा उन्हनि जा कमेंट। मिस मां अञा कोशिशि कंदुमि को बि कमेंट तव्हांजो मिस न थिए, कंहिंजो बि जवाबु मां टाइम ते ऐं बर वक़्तु तव्हां ताईं पुॼाईंदो रहां। ऐं इहो अलाए कीअं मिस थियो आहे ख़ुदा थो ॼाणे, मूंखे सम्झ में इहा ॻाल्हि न आई त मूंखां कीअं मिस थी वियो। हलूं था पंहिंजी अॻिते ॿी ॻाल्हि जे तरफ़। दोस्तो जागीर ड्रामे जे बारे में ॿुधायो पियो वञे ऐं सलीम राशिदी साहिबु अपडेट ॾिनी हुई, इहा ॻाल्हि कई जेको इन जागीर ड्रामे में वॾेरे जो किरदारु करे रहियो आहे ऐं पथर दिलि में उन सरार ख़ान जो किरदारु करे रहियो आहे। असली नालो हिन जो सलीम राशिदी साहिबु आहे, सैयद आहे पाण। ऐं इन जेका ॻाल्हि कई हुई त हाणे बक़ाया शूटिंग जेका रहियल हुई थोरी घणी उहा बि जागीर जी जारी आहे ऐं तमामु जल्द इन जो टीज़र वग़ैरह अची चुका आहिनि, तव्हां ॾिठा आहिनि। हाणे तमामु जल्द इन जो पुरमो ईंदो, पुरमो अचण खां पोइ इहो ड्रामो दोस्तो हली वेंदो ऐं तव्हां ऐं असांजे साम्हूं अची वेंदो। ऐं मूंखे इहा पक आहे इहो तमामु जल्द कमु थियण वारो आहे। बाक़ी पथर दिलि ड्रामो हाणे एंड जी तरफ़ वधी रहियो आहे, तमामु जल्द पथर दिलि ड्रामो ख़तमु थी वेंदो आहे। पथर दिलि ड्रामे में तव्हां इहो बि ॾिठो त हाणे ढोलण जेको आहे वारिस जे कंध में पइजी चुको आहे ऐं हू पकड़ण जे लाइ माण्हू जेका मोकिले थो उहो उन खे ॿधी छॾे थो हुते। ऐं हू पंहिंजे सलार ख़ान भाउ खे क़ैद कयो ऐं भाउ खे वरी रबू क़ैद कयो वेठो आहे इश्क जे चकर में। इहे आख़िरी झटका आहिनि ड्रामे जा। पथर दिलि जो आख़िरी स्पेल हली रहियो आहे, तमामु जल्द इहो ख़तमु थी वेंदो ऐं तव्हां ऐं असांजे साम्हूं वरी ॿियो नओं ड्रामो को स्टार्ट थी वेंदो। यकीनन अॼु तव्हांखे गुनाह ड्रामे जी जेका मूं अपडेट ॾिनी तव्हांखे ख़ुशी मिली हूंदी ऐं तव्हांखे इहा अपडेट मिली वई आहे ऐं अॻिते जेका इन जी अपडेट ईंदी वेंदी उहा बि मां तव्हां सां शेयर कंदो वेंदुसि। दोस्तो अॼु तव्हांखे वठंदासीं इजाज़त, वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते। वरी सुभाणे वीडियो में इकठा हूंदासीं ऐं नई अपडेट नई ॻाल्हि सां, नए ड्रामे जे हवाले सां ऐं नवां सुवाल जवाबनि जे हवाले सां। तेसीं ताईं असांखे ॾींदा इजाज़त। असांजी वीडियो खे अॻिते ज़रूरु शेयर करे छॾींदा, ॿियनि दोस्तनि ताईं ग्रुपनि ताईं लाइक बि कंदा, शेयर ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा ऐं बेल आइकन खे आल ते कंदा कयो जीअं नोटिफिकेशन तव्हांखे मिले। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सुठा कमेंट कयो। सिंध सलामत, साथ सलामत, जिए लतीफ़ जी धरती। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं आहियां शाद कोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाद कोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। अॼु दोस्तों ज़बरदस्त तव्हांखे नए ड्रामे जी अॼु अपडेट ॾियूं था। यकीन मानियो अॼु ज़बरदस्त मूं अपडेट आंदी आहे। न चंडग्रहण, न पत्थर दिल, न हवेली, न दोलाब, न पंहिंजनि जा गद्दार, न अमदू तुंहिंजी लय। हीउ ॿियो ड्रामो आहे, हीउ ॿियो हिकु सीरियल ड्रामो आहे। इन जे बारे में अॼु ज़बरदस्त तव्हांखे अपडेट ॾियण वारो आहियां। यकीन मानियो इंशाअल्लाह तव्हां जॾहिं हीअ ॻाल्हि मुंहिंजी ॿुधो सुकून सां, गौर सां ऐं तव्हांखे ख़ुशी थींदी त हिकु ॿिए ड्रामे जी बि एंट्री थी वई आहे इन्हनि ड्रामनि जे विच में। हाणे उहो ड्रामो कहिड़ो आहे, छा जागीर आहे? जागीर बि न आहे, अञा ॿियो ई आहे। सिर्फ़ु हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो तव्हां। अॼु तव्हांखे ज़बरदस्त मां अपडेट्स करण वारो आहियां।
दोस्तों वीडियो स्टार्ट करण खां पहिरियां नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि, हिन वीडियो खे लाइक कयो यार, महिरबानी कयो, लाइक तव्हांजा सफ़ा कोन था अचनि, लाइक कयो। जे सब्सक्राइब न कयूं वेठा हो, नवां सब्सक्राइबर आहियो, सब्सक्राइब मथां करे बेल आइकन खे आल ते करे छॾियो, जीअं हर वक़्तु वीडियो तव्हांखे बर वक़्तु मिलंदी रहे। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़, जेका अॼु जी अपडेट आहे। दोस्तों तव्हांखे यादि हूंदो, मां हर वीडियो में तव्हांखे इहो बि चवंदो आहियां, कुझु नवां ड्रामा लिखिया पिया वञनि ऐं नवे ड्रामे जी जेका न तयारी कई पई वञे, उन्हनि जा नाला अञा ज़ाहिर न आहिनि थिया, अनाउंस न आहिनि थिया। तमामु जल्द उहे तव्हांजे साम्हूं मां पेश कंदुसि। तव्हांखे यादि हूंदो, जे मुंहिंजा पुराणा सब्सक्राइबर आहियो, तव्हां हर वीडियो जी मुंहिंजी ॾिसो था, तव्हां हर वीडियो में मां इहा ॻाल्हि कंदो आहियां। यकीन मानियो, अॼु काफ़ी अरसे खां वठी कम से कम हफ़्तो ॾेढ थी वियो हुयो, हिन ड्रामे जी मूंखे मालूमात हुई, लेकिन पकी सबूती न पई मिले, पको हिन जी मतिलबु अपडेट न पई मिले त डायरेक्टर केरु आहे ऐं कंहिंजी डायरेक्शन में हीउ ड्रामो तयारु कयो पियो वञे। जॾहिं मूंखे पक मां जो थिए त पोइ मां दोस्तनि खे ॿुधायां ऐं पकी अपडेट ॾियां ऐं ग़लति ऐं कूड़ी सूड़ी ऐं ईअं अपडेट न ॾियां कंहिंखे, कंहिंजे ड्रामे जो रिव्यू न कयां। अॼु जॾहिं मूंखे दिलि जाइ थी वई ऐं मां अॼु भला तव्हां सां शेयर कयां। बक़ाया मुख़्तलिफ़ चैनलनि ते मां इहा अपडेट ॾेई बि छॾी आहे, थी सघे थो तव्हां उते ॿुधी हुजे, लेकिन मेन चैनल त मुंहिंजो हीअ आहे। मेन चैनल ते त मां जेको आहे हिकु ॾींहुं अॻिना पोइना अपडेट ज़रूरु थींदी आहे। जेका ॿिया चैनल आहिनि मुख़्तलिफ़ मुंहिंजा, उन्हनि ते तमामु जल्द मां कोशिशि कंदो आहियां, अपडेट ॾेई छॾींदो आहियां ऐं हिन ते बि टाइम सां मिलंदी आहे। हिन ते वरी तफ़सील सां अपडेट ॿुधाईंदो आहियां। हो त नंढिड़ो वीडियो हूंदो आहे 1-2 मिंट जो, हिते वॾे वीडियो में पूरी मालूमात ऐं तफ़सील सां, ऐं अगरि हू हाईलाइट हूंदो आहे त हीअ पूरी फिल्म हूंदी आहे। हिते तव्हां ईअं सम्झो, तव्हांखे तकड़ हुजे त ओॾे वञी हाईलाइट ॾिसो उन चैनलनि ते। बक़ाया जेका मुख़्तलिफ़ चैनल हलाए रहिया आहियूं, कमु करे रहिया आहियूं असां, ऐं उहो शॉर्ट वीडियो इन लाइ रखंदा आहियूं, जेके तकड़ वारो माण्हू हूंदो आहे उते आराम सां ॾिसी 2 मिंट में 1.5 मिंट में सम्झी वेंदो, ॻाल्हि हली वेंदो, ऐं जंहिंखे पूरी तफ़सील ड्रामे जी खपे हो हिन मेन चैनल ते ईंदो आहे। तव्हां ईअं न मथां सोचो त हिन खे सब्सक्राइब कया हुननि खे छॾे ॾियो, न न न, हुते तव्हांखे तकड़ में अपडेट मिली वेंदी मुंहिंजी, ऐं तफ़सील अगरि तव्हांखे ॾिसणी हुजे पोइ हिन चैनल ते हलाईंदा कयो, ऐं उहा अपडेट बि ॾिसंदा कयो, पूरी लाइक सब्सक्राइब उन्हनि खे बि कंदा कयो। उहा तव्हांजो ई फ़ाइदो आहे। कॾहिं तव्हां वटि टाइम घटि आहे त हुन खे ॾिसी वठंदो, यकदमि मिंट में तव्हांखे अपडेट मिली वई, ऐं तफ़सील सां वेही करे वरी हिन वीडियो खे ॾिसो, पूरी तफ़सील तव्हांखे ड्रामनि जी सभिनी जी हिन में मिली वेंदी। दोस्तों उहो ड्रामो यकीननि तव्हां नालो किथे न किथे ॿुधो हूंदो, ॾिठो हूंदो। मुंहिंजे ख़्याल में काफ़ी चैनल आहिनि, उन्हनि खे अञा नाहे खयो। जेसीं ताईं कंहिं ड्रामे खे मां न खणंदो आहियां, तेसीं ताईं ॿिया चैनल वारा न खणंदा। हिकु अधु कंहिं चैनल वारे मथां उन खे ज़ाहिर कयो हुजे, जहिड़े बि ड्रामे खे मां स्टार्ट कंदो आहियां, ॿुधाईंदो आहियां, त पोइ सभई चैनल वारा उन जी अपडेट ॾियणु शुरू थी वेंदा आहिनि। जीअं गुलाब जी मां ॾिनी अपडेट, हवेली जी मां ॾिनी हुई, चंड ग्रहण जी तव्हांखे अपडेट मां ॾिनी हुई, जागीर जी अपडेट, पंहिंजनि जा गद्दार, ऐं इन खां पोइ ॿिया चैनल वारा बि स्टार्ट थी विया अपडेट ॾियणु। बहरहाल हीअ अॼु मां नालो खणां थो, ॾिसजो तव्हां ॿियनि चैनलनि ते बि तव्हांखे अपडेट मिलणु शुरू थी वेंदी। दोस्तों हीअ सीरीज़ ड्रामो आहे। हिकिड़े ड्रामे खे सोप सीरियल चवंदा आहिनि, ॿिए खे सीरियल चवंदा आहिनि, ॿिए खे सीरीज़ चवंदा आहिनि। दोस्तों हिकिड़ी चवंदा आहिनि न सीरीज़ आई आहे या सीज़न चवंदा आहिनि, हीअ सीज़न 2 आहे। इन जो नालो आहे गुनाह। जी हाँ दोस्तों, इन ड्रामे जो नालो आहे गुनाह। ही सीज़न 2 आहे, सीरीज़ ड्रामो आहे, यानी सीरियल सम्झो तव्हां, सीरियल ड्रामो आहे, ऐं गुनाह नालो आहे, ऐं सीज़न 2 इन जी शूट कई पई वञे। इन जा जेको दोस्तों मां मुख़्तलिफ़ जेको आहे तव्हांखे इन जी पूरी अॼु अपडेट ॾियां थो। दोस्तों इहो सईदाबाद में शूट कयो पियो वञे, ऐं इन जो जेको डायरेक्टर आहे आदिल साहब आहे। यंग असां वांगुरु तव्हां वांगुरु यंग नौजवान आहे, पंहिंजी वॾी महिनत करे रहियो आहे, कड़ी गर्मी में, कड़ी धूप में, ऐं उन सां गॾु मज्जू लाड बि उनजो साथ ॾेई रहियो आहे। मज्जू लाड बि वॾी जेको आहे पंहिंजी महिनत करे रहियो आहे, नाले वारो अदाकार आहे, सिंध जो शहनशाह अदाकार आहे मज्जू लाड, तव्हांखे ख़बर आहे हुनजी। पर उनजो किरदारु जेको हूंदो आहे न हर ड्रामे में, उहो मूंखे नाहे वणंदो। थी सघे थो तव्हांखे वणंदो आहे या न, ख़ुदा खे ख़बर। अदाकार भलो आहे, किरदारु भलो न खणंदो आहे। थी सघे थो उहो किरदारु इन ते फिट वेंदो आहे, इन जे करे मज्जू खे अहिड़ो किरदारु ॾिनो वेंदो आहे। बाक़ी अञा ताईं जेको गुनाह ड्रामे में मज्जू जो किरदारु कहिड़ो आहे अञा पूरो ज़ाहिर न आहे थियो। ऐं इन सां गॾु जेका 2 कैमरामैन आहिनि, इहे बि वॾा तजर्बेकार कैमरामैन आहिनि, बहितरीनु कैमरामैन उन सां गॾु कमु करे रहिया आहिनि। ऐं हीउ ड्रामो जेको आहे केटिन वारनि जो आहे। जी हाँ दोस्तों, केटिन वारनि जी प्रोडक्शन में ड्रामो अचे थो, था घटि ड्रामो त न हूंदो। केटिन पुराणो चैनल आहे, ॼातल सुञातल चैनल आहे, जो हर नंढे वॾे खे केटिन। हाणे सोशल मीडिया दौरु अची वियो आहे त ॿिया हज़ारे चैनल अची विया आहिनि, लेकिन जॾहिं टीवी जो दौरु हूंदो त केटीएन जो ॾाढो नालो हूंदो हुयो।
हाणे कुझु अरसो खां थोरो पोइना थियो आहे। बहरहाल हवेली ड्रामे इन खे वरी मथे आंदो आहे। मंज़ूर दानिश साहिबु उहो डायरेक्टर आहे जंहिं ड्रामे में हथु विधो आहे, जंहिं चैनल खे उहो मथे निकिरी ईंदो आहे। सिंध टीवी अॻे कोई न सुञाणंदो हुयो, जॾहिं हरियाणी ड्रामो जेको आहे डायरेक्शन हवेली में मंज़ूर दानिश कयो हरियाणी में, त सिंध टीवी वॾो नालो निकिरी वियो। वरी हाणे KTN ते वियो आहे मंज़ूर दानिश साहिबु, वरी नालो इन जो हाणे केतिरो मथे थी आयो आहे। बहरहाल गुनाह ड्रामो दोस्तो ऐं ॿिया अदाकार जेका आहिनि उन्हनि जा नाला अञा सही तरह ज़ाहिर न आहिनि थिया, अनाउंस न आहिनि कया विया। मुंहिंजी कोशिशि आहे, मां लॻो पियो आहियां रिसर्च में, जीअं जीअं उन्हनि जा नाला ज़ाहिर थींदा वेंदा उहे बि तव्हां सां शेयर कंदासीं। ऐं मां कोशिशि कंदुसि गुनाह जी सॼी अपडेट तव्हां सां शेयर करे छॾियां। जीअं मां पंहिंजनि जे गदार जी पूरी लिस्ट अदाकारनि जी मां तव्हां सां पढ़ी करे ॿुधाई हुई, ऐं दुलाब ड्रामे जा कहिड़ा अदाकार आहिनि उन्हनि जी पूरी लिस्ट मां कढी करे तव्हांखे ॿुधाई। हिन हीअ अदाकार आहिनि, हिन जो हे किरदारु आहे, हिन जो हे किरदारु आहे। तव्हांखे यादि हूंदो, जे नवां आहियो तव्हां मतां तव्हांखे ख़बर न हुजे, जेका पुराणा सब्सक्राइबर आहिनि मुंहिंजा उन्हनि खे यादि आहे, उहे वीडियोज़ हेठि पिया आहिनि मुंहिंजा। पहिरीं जेका दुलाब मां स्टार्ट कई उते चेक करे सघो था वञी, पहिरें या ॿिए टें वीडियो में दुलाब जे में मूं अपडेट ॾेई छॾी हुई। जेको बि ड्रामा रिव्यू कंदा आहियूं असां उन खे पूरो मां उन खे डॿे वांगुरु खड़काए ख़ाली करे चेक करे सॼी अपडेट ॾेई पोइ इन ड्रामे में मां हथु पटींदो आहियां, जीअं दोस्तनि खे, मुंहिंजे ऑडियन खे, मुंहिंजे फॉलोअरनि खे, सब्सक्राइबरनि खे पूरी अपडेट मिले, कॾहिं बि हू मायूस असांजे चैनल खां न थियनि ऐं उनखे हर अपडेट बर वक़्तु मिलंदी रहे। हाणे गुनाह जी बि हर अपडेट बर वक़्तु ऐं हिकु अपडेट तव्हां सां शेयर कंदुसि। अॼु तव्हांजे लाइ हीअ ख़ुशख़बरी हुई, ऐं ख़ुशख़बरी जेको आहे तव्हां ॿुधी। मुंहिंजे ख़्याल में दोस्तो हाणे पत्थर दिलि ख़तमु थियण वारो आहे, जागीर ड्रामो हलंदो, ऐं वरी इहो जेको सईदाबाद में शूट कयो वेंदो गुनाह ड्रामो इहो हलंदो। मतां अॻिते हली गुलाम सिंह ड्रामो जीअं ख़तमु थिए, बसि हिकु ॿिए जाइ ते हलाईंदा वेंदा। अहिड़े हिसाब सां ड्रामो मूंखे भलो लॻे थो। सईदाबाद जा ख़ूबसूरत लोकेशन आहिनि दोस्तो, सईदाबाद बि बहितरीनु इलाइक़ो आहे दोस्तो। हाणे तव्हांजा कमेंट शामिलु कंदा हलूं, जेका बि तव्हांजा कमेंट आया आहिनि सुठा बहितरीनु कमेंट उहे बि शामिलु कयूं, पोइ अॻिते ॻाल्हि खे वधायूं था। जेका ॿी ॻाल्हि आहे उहा बि मां तव्हां सां शेयर कंदुसि। पहिरियों तव्हां दोस्तनि जा कमेंट शामिलु करे वठां, जीअं तव्हांजा कमेंट मिस न थी वञनि। तव्हां बि इंतज़ार बि हूंदो त असांजो कमेंट भाउ कॾहिं पढ़ंदो, उनजो जवाबु कॾहिं ॾींदो। हाणे तव्हांजो मां कमेंट पढ़ियां थो, हाणे ई तव्हांखे जवाबु ॾियां थो। जेको बि तव्हांजो सुवालु हूंदो, ॿियूं मोबाइल में पियो आहे नी कमेंट स्क्रीनशॉट में, इहे सभु पढ़ी दोस्तो मां तव्हांखे ॿुधायां थो पियो। दोस्तो पहिरियों कमेंट अज़ीम भाउ लिखियो आहे, अज़ीम मांधरो, हाय ऐं दिलि मोकिलिया अथई, अदा वॾियूं महिरबानियूं कमेंट सेक्शन में। असगर थीबो दिलि मोकिलिया आहिनि, महिरबानियूं। मोहम्मद उमर लिखियो आहे, शहर ज़िंदगी में कितनी किस्त हैं, महिरबानी करे बताओ। चए थो ज़हर ज़िंदगी ड्रामे में टोटल केतिरियूं किस्तूं आहिनि। अदा ज़हर ज़िंदगी ड्रामो त ख़तमु थी चुको आहे, उहो त पुराणो ड्रामो आहे, ऐं उन ड्रामे जूं किस्तूं मुंहिंजे ख़्याल में 383 ते ख़तमु थियो हुयो, 82 या 83 ते ज़हर ज़िंदगी। नवीद दर्स कमेंट कयो आहे, दिलि मोकिलिया अथई, अदा वॾियूं महिरबानियूं, मौला ख़ुशि रखे तव्हांखे। ऐं असगर थीबो साहिबु लिखियो आहे, अलाह पाक हमेशह तव्हां ऐं तव्हांजे नंढड़े पुट खे ख़ुशि आबाद सदाईं सलामत रखे, अदा वॾियूं महिरबानियूं। पोइ वीडियो में मुंहिंजो पुटु अची वियो, वीडियो में उहो मूं शामिलु कयो हुयो, अची वियो अचानक। अदा वॾियूं दुआ ॾियण जी वॾियूं महिरबानियूं, मौला तव्हांखे बि ख़ुशि रखे। ऐं ॿियो लिखियो अथई, अदा माण्हू कमेंटनि करण तां तव्हांखे कमेंट करण तां नाराज़ थियनि पिया, जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त तव्हां बि मुंहिंजी कमेंटनि तां नाराज़ थियो था त मां ॿिए हथु ॿधी माज़रत कयां थो। न अदा इहो असगर थी वियो साहिबु, मां नाराज़ न थियो आहियां जानी। ॿिए भाऊ लिखियो हुयो कमेंट, उहो मां पढ़ियो हुयो हिते, मां ख़बर न हुई, मां पढ़ी हुयुमि पोइ नोट कयुमि, अहिड़ी का ॻाल्हि न, मां कॾहिं बि नाराज़ न थियो आहियां। मूंखे ख़ुशी थींदी आहे तव्हां सुवालु कंदा, मां उनजो जवाबु ॾियण जे लाइ मां ख़ुशि थींदो आहियां त जेतिरी मूं वटि मालूमात आहे मां ॿिनि खे ज़रूरु ॿिनि ताईं पुॼायां। मां नाराज़ नथो थियां, तव्हां कमेंट कंदा रहो, पंहिंजा जेको बि तव्हांजो सुवालु जवाबु हुजे कंदा रहो, अहिड़ी का ॻाल्हि न आहे अदा। ऐं दिलि बि मोकिलिया तव्हां मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। ऐं मुनीर अहमद दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। ख़ालिद भाई दिलि मोकिलिया आहिनि, गिफ्ट मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। ऐं असगर थीबो साहिबु वरी दिलि मोकिलिया आहिनि, महिरबानियूं। ऐं अब्दुल रऊफ़ लिखियो आहे, अदा छा हाल आहे प्यारा भाउ, माज़रत सां चवां थो त अदा तव्हां कमेंट जो मुकमिल जवाबु नथा ॾियो, अलाए असांजे कमेंटनि जो छो नथा जवाबु ॾियो भाउ मिठा। नाराज़ बि न थी जां, जेके कमेंटियूं मां कल्ह कयूं हुयूं उन कमेंटनि जो जवाबु न ॾिनो अथई। जेकॾहिं असांजो हीउ मैसेज तव्हांखे ॾुखियो लॻो आहे हुजे त अलाए माज़रत, चङो ख़ुदा हाफ़िज़, दुआउनि में यादि। अदा दुआउनि में यादि अहिड़ी का ॻाल्हि न आहे अब्दुल रऊफ़ भाउ, कमेंट मां सभु शामिलु कंदो आहियां। जेको तव्हां कल्ह कमेंट कयो, थी सघे थो जेकी ॿी मुंहिंजी वीडियो आई हुजे उन में तव्हांजो उहो कमेंट शामिलु थियो हूंदो,
हिकु न ॿी वीडियो में शामिल अॻियां पोइ कमेंट थींदा आहिनि। छाजे करे हिते जेका असां देरि में देरि हेॾो हेॾे कमेंट जेका असां लिखंदा आहियूं, स्क्रीनशॉट कढंदा आहियूं, ॻोल्हींदा आहियूं तव्हांजा कमेंट, ऐं जेका साम्हूं ईंदा वेंदा आहिनि मां स्क्रीनशॉट कढी रखंदो वेंदो आहियां। घणो कर जेकी ॿी वीडियो बाद में आई आहे उन में तव्हांखे जवाबु मिली वियो हूंदो तव्हांजे कमेंट जो। जे न मिलियो आहे त मां हुनजी माज़रत चवां थो। थी सघे थो हेॾो होॾे उहो तव्हांजो उन कमेंट असांजो थी वियो हुजे, मिस थी वियो हुजे, ख़ुदा थो ॼाणे, नाराज़ न थिजो अब्दुल रहीफ़ भाउ, वॾियूं महिरबानियूं। ऐं अॻिते जेका ॿिया कमेंट ॾिसां ॿिया जे आया आहिनि त उहो बि मां ज़रूरु शामिलु कंदुसि। मां ॻोल्हे दोस्तो तव्हांजा कमेंट शामिलु कंदो आहियां। मुंहिंजी इहा ई कोशिशि हूंदी आहे कोई बि कंहिं दोस्त जो कमेंट मिस न थिए। ऐं अरबेलो अली दिलि मोकिलिया आहिनि, हाय लिखियो अथई, ओके लिखियो अथई, अदा वॾियूं महिरबानियूं दोस्तो। इहे हुया अॼु जा कमेंट जेका मूं शामिलु कया तव्हांजा, ऐं उमेदु आहे तव्हांखे जवाबु मिली वियो हूंदो। ऐं जे तव्हांखे जवाबु मिली वियो आहे मुंहिंजे कमेंट सेक्शन मां ऐं तव्हां जेका मुतमइन थिया आहियो त वॾियूं महिरबानियूं। मां कंहिंजे बि कमेंट में नाराज़ न आहियां थींदो। जेका बि सुठा सुठा दोस्त आहिनि पंहिंजा कमेंट कंदा रहनि, जारी रखनि इन ॻाल्हि खे। इंशाअल्लाह हर वीडियो में शामिलु थींदा रहंदा उन्हनि जा कमेंट। मिस मां अञा कोशिशि कंदुमि को बि कमेंट तव्हांजो मिस न थिए, कंहिंजो बि जवाबु मां टाइम ते ऐं बर वक़्तु तव्हां ताईं पुॼाईंदो रहां। ऐं इहो अलाए कीअं मिस थियो आहे ख़ुदा थो ॼाणे, मूंखे सम्झ में इहा ॻाल्हि न आई त मूंखां कीअं मिस थी वियो। हलूं था पंहिंजी अॻिते ॿी ॻाल्हि जे तरफ़ दोस्तो। जागीर ड्रामे जे बारे में ॿुधायो पियो वञे ऐं सलीम राशिदी साहबु अपडेट ॾिनी हुई, इहा ॻाल्हि कई जेको इन जागीर ड्रामे में वॾेरे जो किरदारु करे रहियो आहे ऐं पथर दिलि में उन सरार ख़ान जो किरदारु करे रहियो आहे। असली नालो इन जो सलीम राशिदी साहबु आहे, सैयद आहे पाण। ऐं इन जेका ॻाल्हि कई हुई त हाणे बक़ाया शूटिंग जेका रहियल हुई थोरी घणी उहा बि जागीर जी जारी आहे ऐं तमामु जल्द इन जो टीज़र वग़ैरह अची चुका आहिनि, तव्हां ॾिठा आहिनि। हाणे तमामु जल्द इन जो पुरमो ईंदो, पुरमो अचण खां पोइ इहो ड्रामो दोस्तो हली वेंदो ऐं तव्हां ऐं असांजे साम्हूं अची वेंदो। ऐं मूंखे इहा पक आहे इहो तमामु जल्द कमु थियण वारो आहे। बाक़ी पथर दिलि ड्रामो हाणे एंड जी तरफ़ वधी रहियो आहे, तमामु जल्द पथर दिलि ड्रामो ख़तमु थी वेंदो आहे। पथर दिलि ड्रामे में तव्हां इहो बि ॾिठो त हाणे ढोलण जेको आहे वारिस जे कंध में पइजी चुको आहे ऐं हू पकड़ण जे लाइ माण्हू जेका मोकिले थो हो उनखे ॿधी छॾे थो हुते। ऐं हू पंहिंजे सरार ख़ान भाउ खे क़ैद कयो ऐं भाउ खे वरी रबू क़ैद कयो वेठो आहे इश्क जे चकर में। इहे आख़िरी झटका ड्रामे जा, पथर दिलि जो आख़िरी स्पेल हली रहियो आहे। तमामु जल्द इहो ख़तमु थी वेंदो ऐं तव्हां ऐं असांजे साम्हूं वरी ॿियो नओं ड्रामो को स्टार्ट थी वेंदो। यकीनन अॼु तव्हांखे गुनाह ड्रामे जेका मूं अपडेट ॾिनी तव्हांखे ख़ुशी मिली हूंदी ऐं तव्हांखे इहा अपडेट मिली वई आहे। ऐं अॻिते जेका इन जी अपडेट ईंदी वेंदी उहा बि मां तव्हां सां शेयर कंदो वेंदुसि। दोस्तो अॼु तव्हांखे वठंदासीं इजाज़त, वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते। वरी सुभाणे वीडियो में इकठा हूंदासीं ऐं नई अपडेट नई ॻाल्हि सां, नए ड्रामे जे हवाले सां ऐं नवां सुवाल जवाबनि जे हवाले सां। तेसीं ताईं असांखे ॾींदा इजाज़त। असांजी वीडियो खे अॻिते ज़रूरु शेयर करे छॾींदा, ॿियनि दोस्तनि ताईं, ग्रुपनि ताईं लाइक बि कंदा, शेयर ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा ऐं बेल आइकन खे आल ते कंदा कयो जे नोटिफिकेशन तव्हांखे मिले। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सुठा कमेंट कयो। सिंध सलामत, साथ सलामत, जिए लतीफ़ जी धरती। अल्लाह हाफ़िज़।